कराची लियारी वासण कुमार शांति ज़िंदगी मौत जे जो वाटे ते बीठल आहे। संदसि तबियत में सुधारो न आयो आहे। जॾहिं त वाटसन जे सरकारी समेत इंसानी ऐं औरतुनि जे हक़नि जे दावेदार धुरियुनि पारां कंहिं बि साड़ न लधी आहे। 19 सालनि जी शांति जा वालिदैन तक़रीबन 1 महीने खां मुख़्तलिफ़ अस्पतालुनि जा चकर काटण ते करे मज़दूरीअ खां बि महरूम थी विया आहिनि। डॉक्टरनि जो चवणु आहे त शांति जा अंदरूनी ज़ख़्म गहरा आहिनि, जंहिंसां अंदर में इन्फेक्शन थी वियो आहे, जेको अञा ताईं ख़त्म न पियो थिए। 13 ॾींहंनि खां ट्रामा सेंटर में दाख़िल शांति जा 3 ऑपरेशन थिया आहिनि। ज़ख़्मनि जी सफ़ाई बि थी रही आहे, पर वेंटिलेटर ते मौजूदु शांति जी हालत सफ़ा ॻणिती जोगी आहे। शांति जे वालिदा जो चवणु आहे त अहिड़ी हालत में सभु किथे बि मज़दूरी ते नथा वञी सघूं, घर में पोरियो कंदा आहियूं। शांति जे भाउ ॿुधायो त गाॾो लॻायो, लोहो ऐं ॿियो कबाड़ी जो सामान बि वठी दुकान ते विकिरो करे पेट पालींदा आहियूं। शांति जे करे मुसलसल अस्पताल में आहियां, उन करे रोज़गार जो दर बि बंदि थी वियो आहे। सरंदी वारा सिंध सरकार असांजी मदद कनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।